इज्जत उन्हें जी कबी है जेके इज्जत वारा होजन। पर तू पंहिंजी इज्जत अगे ही विनाए चुको आई। बाक़ी तुझे मथा गोली हलाइण जी ख्वाहिश घणनि जी आहे। पर हिन ॻोठ जे चङे हुअण जे नाते मूंते फर्ज़ थिए थो त तोखे सज़ा मां ॾियां। तोखे सज़ा मां ई ॾींदुसि, गोली बि मां ई हलाईंदुसि। सावल हर कलमो रेस चाकर खान हिन भले साईं जे सदके रेस मुझे मुड़स के माफ़ कयो। मां मञा थी त ही ज़ालिम आहे, पर रेस तव्हां ज़ालिम ना आहियो। रब जे पाक किताब खे पुठी न ॾींदो, हिन खे कुदरत वारो सज़ा ॾींदो। तव्हां हिन खे माफ़ कयो। सभाई रेस चाकर खान बाराड़ी न कजें। जेको तो फैसलो कयो आहे उन्हें ते कायम दायम रह। मां ज़ालिम आहियां त मूंखे मारे छॾ। जाबिर एॾा त ज़ुल्म कया जो ही माफ़ी जे क़ाबिल न आहे। पर पोइ बि भले साईं तो न्याणी जे करे मां हिन खे जान जी अमान ॾियां थो। पर अॼोकी तारीख़ में तव्हांखे पंहिंजो लॾो पटे ही ॻोठ छॾे हमेशह हमेशह लाइ तव्हां वञिणो पवंदो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं हिन ॻोठ जे आस पास बि मूंखे ही नज़र आयो त हिन जो रत कुता बि न चटींदा ऐं हिन जो लाश मां सुञाणण जे क़ाबिल बि न छॾींदुसि। वञ माई वठी वञ शैतान खे ऐं हींअर जो हींअर ही ॻोठ छॾे हितां हलो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।